नाज़रीन, डिप्टी अटार्नी जनरल ऑफ पाकिस्तान एडवोकेट सैयद दुर्ममन शाह पंहिंजे बिरादर अख्तर शाह सां गॾु अॼु डीएम हाउस मदेजी पहुतो, जिते सवन जे तइदाद में शहरन पहुची संदसि सां मुलाक़ात कई। इन सिलसिले में हाजी गुलाम रसूल बिरोही ऐं संदन जनीगर अली हसन बिरोही, फिदा हुसैन शाह, फ़कीर अब्दुल जब्बार भुट्टो, कमांडो पंवर, रियाज़ शाह मशवाणी, बदरुद्दीन मीरानी, चनार शाह मशवाणी, वॾो मीरानी ऐं ॿियनि डीएम हाउस मदेजी पहुची संदसि सां मुलाक़ात करे गुलनि जा हार पाराए डिप्टी अटार्नी जनरल ऑफ पाकिस्तान बणजण ते मुबारकबाद पेश कई। जी नाज़रीन, अवां हिन वक़्तु बराए रास्त मुलाहिज़ा फरमाए रहिया आहियो त शहरी डीएम हाउस ते पहुची सैयद दुर्ममन शाह खे गुलनि जा हार पाराए डिप्टी अटार्नी जनरल ऑफ पाकिस्तान बणजण ते मुबारकबाद पेश करे रहिया आहिनि। जी नाज़रीन, हिन वक़्तु डीएम हाउस मदेजी तां बराए रास्त अवां सचाई न्यूज़ जी नशरियात मुलाहिज़ा करे रहिया आहियो त शहरी डीएम हाउस ते पहुची सैयद दुर्ममन शाह सां मुलाक़ात करे उन सां गॾोगॾु डिप्टी अटार्नी जनरल ऑफ पाकिस्तान बणजण ते गुलनि जा हार पाराए मुबारकबाद पेश करे रहिया आहिनि, जॾहिं त शहरी समाजी मसइलनि ते पिणु गुफ़्तगू करे रहिया आहिनि।